हुकूमत पारा पेट्रोलियम शयुनि जे अघ में वाद खिलाफ जाम शोरे जे हेडक्वार्टर शहर कोटड़ीअ जे रवासिन हुकूमत जे उन ऐलान खे रद्द कंदे चयो त महांगाईअ जो बम केरायो वियो आहे। महंगाई कंदी आई आहे पर हमेशा महंगाई ते महंगाई एतिरी महंगाई करे छॾी आहे कि असांजे घर जा चूल्हा ऐं पाण हिकिड़ो रिक्शो हलाइण वारो माण्हू आहे पर एतिरो ग़रीब आहियां कि असां पहिरें बि असांजो घर में मानी खाइण लाइ कोन्हे। चीनी महंगी करे ऑटो हर शइ एतिरी महंगाई कई आहे पर अॼु तव्हां ॾिसो पेट्रोल ते अॼु महंगाई मतिलबु रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे, 5 रुपए इज़ाफ़ो करे छॾी आहे। त असां गवर्नमेंट सां असां हुकूमत गुज़ारिश कंदासीं या त हिन हुकूमत ख़तमु कयो वञे जिन महंगाई चोट ते करे छॾी आहे। तव्हां ॾिसो अगरि पेट्रोल या डीज़ल या गासेट महंगो थींदो आहे त उहो हर शइ महंगी थींदी आहे। थोड़ा हुकूमत को ख्याल करना चाहिए, हर आदमी अफोर्ड नहीं कर सकता। गरीबों की सवारी है, पुरानी मोटरसाइकिलों में गरीब ज़्यादातर सफ़र करते हैं। तबाह थी चुके ॿियो वरी ये पेट्रोल जे वधे थो न, यकीन कयो त माना रोइण अचे थो जिन महिल पंप बंदि थी वञनि था। ऐं माना हाल ई में न हर हुकूमत में अप डाउन थींदो रहंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा त कंहिं बि हुकूमत में न तव्हां हिस्ट्री चेक कजो, अटो 5 रुपया चढ़ियो हूंदो न, भुट्टे साहब जे दौर खां हिन सुधी वरी लथो बि न आहे। हिन खां अॻु में बि गवर्नमेंटियूं आयूं आहिनि, कंहिं बि एतिरो को न आहे कि जेको हिन ज़ुल्म कयो आहे। ऐं उन खां पोइ सिर्फ़ु ख़ाली पेट्रोल थोरी वधियो आहे, अटो गिहु जेको ग़रीब जेको आहे खाइण पीअण जी चीज़ूं उहे बि वधी वियूं हुन सां गॾु। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि ते रिलीफ ॾेई अवाम मां बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाचे सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।